ही सॼियूं डिशेस मूं फ्री में खाधियूं। हाँ बिल्कुल फ्री में, उहो बि हिन आलीशान से रेस्टोरेंट में। अचो त तव्हांखे ॿुधायां त ही सॼियूं डिशेस मूं फ्री में कीअं खाधियूं, उहो बि हिन आलीशान से रेस्टोरेंट में। सभ खां पहिरां मां तयार थी घरां निकितुमि ऐं पंहिंजी लोकेशन यानी शाहराए फैसल ते मां पुॼी वियुमि, जेको शोर ऐं ज़ोर सां रवां दवा हुयो। अच्छा, मां हिते पंहिंजी हिन बाइक ते आयो हुयमि, इहा मूं हिते पार्क कई ऐं जॾहिं असांखे वञिणो हुयो उन मंज़िल जी तरफ़ गामज़न थी वियासीं। हिते रस्ते में ॾाढियूं ई ख़ूबसूरत नज़ारा ॾिसण में आया, जिथे ॾाढा ई सुठा दुकान ऐं वेल फर्निश्ड दुकान हुया। असां अॻिते वधंदे पंहिंजी मंज़िल ॾे हलंदा रहियासीं। हिते हैबिट बि ॾिसण में आयो ऐं उन खां अॻिते असां जॾहिं पंहिंजी मंज़िल ॾे वञूं पिया त उते असांखे वेलकम बोर्ड उन रेस्टोरेंट जी तरफ़ां, यानी असांजी मंज़िल हुई गालिब रेस्टोरेंट जेको शाहराए फैसल ते आहे, उन जी तरफ़ां वेलकम जेको आहे बैनर बि नज़र आयो। असां सिधो ई उतां वेंदे लिफ्ट में गिड़ियासीं ऐं लिफ्ट जो बटन दॿाए सिधो मथे चौथी मंज़िल ते यानी जिथे गालिब रेस्टोरेंट हुयो उते पुॼी वियासीं। हीअ आहे गालिब रेस्टोरेंट जो ख़ूबसूरत नज़ारो, जिथे असां इनवाइटेड हुयासीं हिकिड़ी नंढड़े ई सर्वे में। इहो सर्वे मां बाद में ॿुधाईंदुमि तव्हांखे त छाजे मुताबिक़ हो, बाक़ी रेस्टोरेंट ॾाढो ई ख़ूबसूरत हुयो। हिते बतियूं लॻल हुयूं। ठीक है, असां बि हिते पंहिंजी एंट्री कराए ऐं अंदरि वञी वेठासीं, जिथे असांजा दोस्त पहिरां खां ई वेठा हुया। समझ गया। हिते असां ई असांजा दोस्त कचहरी करण लॻासीं, जिथे हुननि जी ऑर्गेनाइज़िंग टीम बि असांखे विहारियो ऐं वेलकम कयो। कचहरीअ में ख़बर पई त हिते माण्हुनि खे जूस बि ॾिना विया, जेके असांखे अञा ताईं न मिलिया हुया। मगर इन जे करे असां हिन भाऊ खे घुराए ऐं चयोसीं त भाऊ असां लाइ बि जूस आणिया वञनि। पोइ ही भाऊ असां लाइ जूस खणी आयो ऐं असांखे ॾिनई। हिन गर्मीअ में ही थधा थधा जूस पी सफ़ा आंड्रा ई ठरी पिया। असां अञा जूस पियूं ई पिया त हिकु माई असां वटि हली आई ऑर्गेनाइज़ेशन जी टीम जी, ऐं असांखां पुछण लॻी त तव्हांखे तकड़ त नाहे। असां चयो असांखे ॾाढी तकड़ आहे, असांखे काॾे ॿिए काॾे वञिणो आहे। हुन असांखे चयो त तव्हां हिन हाणे वारी शिफ्ट में हलिया अचो। त असां उते जल्दी करे ऐं उते वञी वेटिंग एरिया में वरी बीही रहियासीं, जिथे असांखे फर्दर अञा अॻिते अंदरि हुन रेस्टोरेंट जे वञिणो हुयो। हितां जो स्टाफ बि पंहिंजी तयारी करे रहियो हुयो ऐं असां बीह इंतज़ारु करे थकिजी पियासीं। पोइ जीअं ई असांखे अंदरि घुरायुनि, असां ईअं अंदरि वियासीं ॼण त दावत में न पर कंहिं खैरात में आयल हुजऊं। असां उते पंहिंजी जॻह ॻोल्ही ऐं वेही रहियासीं। पोइ उते असांखे अनाउंसमेंट करे ऐं ॿुधाइनि पिया त असांखे करिणो छा आहे। हिते अची ऐं असांखे ख़बर पई त असां हिते हिकु सर्वे लाइ आयल आहियूं। रेस्टोरेंट ॾाढो ख़ूबसूरत हुयो ऐं हिते पोइ असांखे हिकु टेबलेट ॾिनो वियो, जंहिंमें असांखे पंहिंजो सर्वे यानी पंहिंजा जवाब रिकॉर्ड कराइणो हो। असल में ही हिकु सोर्स टेस्टिंग सर्वे हुयो, जिथे असांखे मज़ेदार सोर्स ॾिनियूं पियूं वञनि, सोर्सिस यानी चटणियूं उहे असांखे ॾिनियूं पियूं वञनि ऐं उन्हनि खे असांखे खाधनि खां गॾु ट्राए करे ऐं ॿुधाइणो हुयो त कहिड़ी सोर्स यानी कहिड़ी चटणी हिननि ॿिन्ही चटणियुनि मां सही आहे। असांखे 2 चटणियूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं पोइ असांखे ॿुधाइणो हो त हिननि ॿिन्ही मां सुठी कहिड़ी आहे। पोइ असांखे इहो रिव्यू ॾियणो हो। असांजे साम्हूं अची खाधो रखियनि। सभ खां पहिरां ही डिश रखियनि। ही कुझु यानी बुटिन टाइप हुया, जेकी माना फ्राइड चिकन हूंदी आहे उहे हुयूं ऐं उनखे असांखे सोर्सिस खां गॾु ट्राए करिणो हो। पोइ असां वटि ही जेके रोल आहिनि 2 नंढा उहे आया, स्टिक रोल, उहे असां ट्राए कया, ॾाढा मज़ेदार हुया। ऐं उनखां पोइ हिते मूं थोरो हिन रेस्टोरेंट जो टेक्सचर भरियो, जेको ॾाढो ई सुठो लुक ॾिए पियो। हिते कॾहिं पंहिंजनि खां गॾु बि अचिबो ऐं सुठो टाइम गुज़ारिबो। पोइ असांखे ही जेको आहे तिको ॾेई विया, इहो ॾाढो ई सुठो ठहियलु हुयो। इनखे असांखे हिन सोर्स खां ट्राए करिणो हुयो। मूं ट्राए कयो, सोर्स ॾाढी मज़ेदार हुई हिन जी। इहो खाई करे ऐं पोइ मूं रिव्यू ॾिनो। उनखां पोइ हिते कुझु डिस्को लाइट्स बि हुयूं, जेके सुठो लुक ॾियनि पियूं। उनखां पोइ असां हिते पंहिंजो सर्वे रिकॉर्ड पिया करायूं ऐं पंहिंजा जवाब हिन टेबलेट जे ज़रिए उन्हनि खे रेस्टोरेंट वारनि खे ॾियूं पिया। ही सोर्सिस हुयूं जेके असांखे ॾिनियूं पियूं वञनि। हर ही जेके भाई आहिनि अचनि पिया ऐं चेंज पिया कनि। हिन दफ़े असांखे मोमोस ॾेई विया ऐं हिते ही ॿियूं जेके छोकिरियूं बि आयल हुयूं, जेके पंहिंजो रिकॉर्ड पियूं कनि। ऐं ही जेकी आंटी आहे इहा असांखे बार बार ॿुधाए पई त असांखे करिणो छा आहे। पोइ वरी असांखे ही 4 बूटियूं ॾेई आहे, जंहिंखे असांखे टेस्ट करिणो हुयो। ॿाहिरि हल्की हल्की बारिश बि थिए पई ऐं सुठो मौसम थी रहियो हो। ही सर्वे दी ओपन किचन जी तरफ़ां ऑर्गेनाइज़ करायो वियो हो। उनखां पोइ ही असांखे पंहिंजी आख़िरी डिश ॾेई विया, जेकी असां ट्राए कई, ॾाढी मज़ेदार हुई। असांजो पेट सफ़ा भरिजी चुको हुयो, पर हिननि ॿुधायो त अञा ॿाहिरि बि तव्हांजे लाइ बुफे आहे। इहो ॿुधी असांजो दिलि ख़ुशि थी वियो। हाणे असां उतां खां उथी ऐं हिन बुफे वारी तरफ़ आयासीं, जिथे W11 बीठी हुई ऐं हिते हिकु आइस्क्रीम वारो बीठो हुयो। असां चयो त पहिरां बुफे जूं शयूं खाऊं था, पोइ ही ट्राए कंदासीं आइस्क्रीम। हिते हिन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शयूं हुयूं। हिते ही मच्छी वांगुरु काश लॻे पई, पर इहे चिकन जा तिका हुया, अहिड़े टाइप जा ठहियल। हिते हिकु बिरयानी हुई ऐं ॿियूं बि खोड़ शयूं हुयूं। यानी त इंतज़ाम सफ़ा भरपूर कयो वियो हुयो, कंहिं बि शइ जी कमी न हुई। हिकु त रेस्टोरेंट जो टेक्सचर सुठो हुयो, ॿियो त मौसम बि बहितरीनु हुयो ऐं टियों त खाधो उनखां बि घणो मज़ेदार हुयो। असां ही पंहिंजी प्लेट्स रेडी करे ऐं खाइण लाइ वेठासीं। असां अञा ही खाधो खाइणु शुरू ई कयो हुयो त ही जेके 2 गार्ड्स बीठा आहे असां ॾे ईअं पिया ॾिसनि ॼण असां हिते खाधो मुफ़्त में खाइणु आया हुजूं। पोइ आख़िर में असां हिन रेस्टोरेंट में 2-3 मिंट बीही कचहरी कई ऐं पोइ असां चयो त हाणे आइस्क्रीम वारे खां आइस्क्रीम वरिती वञे। असां हिन खां आइस्क्रीम वरिती। मूं हिन खे चयो त मुंहिंजे लाइ जेको आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर रेडी करे वठो।
पोइ हिन असांखे स्ट्रॉबेरी फ्लेवर रेडी करे ॾिनो जेको ॾाढो ई मज़ेदार हुयो। ठीक है। हीअ आइस्क्रीम खाईंदे ऐं ॿाहिरि आयुमि ऐं हिन मौसम खे एंजॉय करणु लॻुसि। मां वरी मोटी बिल ॾियणु पियो वञा, पर पोइ यादि आयो त आउं त हिते फ्री में खाधो खाइणु आयो आहियां। असां हिन शाम खे एंजॉय कंदे जीअं ई ॿाहिरि आयासीं उते ट्रैफिक वारे हिन भाऊअ खे शाम एंजॉय कराए छॾी हुई। सम्झी त विया हूंदो। उमेद त तव्हांखे ही दीवाने जो मिनी व्लॉग पसंदि आयो हूंदो। फॉलो ज़रूर कजो ऐं कमेंट में इहो ज़रूर ॿुधाइजो त तव्हां अॼु ताईं बहितरीन फ्री जो खाधो, मुफ़्त जो खाधो किथे खाधो आहे।